अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं अफ़सोसनाक दहशतगर्दी जो हिकिड़ो ॿियो वाक़ियो PDM जे कोयटा वारे जलसे में उन ई ॾींहुं जेको कोयटा में दहशतगर्दी जो हिकिड़ो वाक़ियो थियो, धमाको थियो ऐं अॼु पेशावर जे इलाइक़े दीर कॉलोनी में कोहाट रोड ते धमाको थियो। मदरसे जे ॿारनि खे चयो थो वञे त टारगेट करण जी कोशिशि कई वई ऐं तमामु घणो धमाकेदार मवाद इन में इस्तेमालु कयो वियो, जंहिंजो सभिनी इदारनि पारां, सिक्योरिटी फोर्सिस पारां, सियासी समाजी पार्टियुनि पारां जंहिंजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन ई दहशतगर्दी जे हवाले सां मौलाना फज़लुर रहमान पारां सखर में ॻाल्हि ॿोल कई हुई। हुनजो चवणु हो त जेकी चवनि था त दहशतगर्दी खे ख़तमु कयो वियो आहे, दहशतगर्दी उन्हनि जी पॉलिसियुनि जे करे ख़तमु थी आहे, हीअ दहशतगर्दी जो जेको धमाको आहे उन्हनि जे मुंहं ते चॿाट आहे। इन खां अलावा जेकॾहिं हुकूमत दहशतगर्दी जे इन्हनि वाक़ियनि खे रोके नथी सघे त इहा हुकूमत जी नाकामी आहे, हुकूमत मुकमल फ्लॉप थी चुकी आहे। मौलाना फज़लुर रहमान चयो त जेकॾहिं हुकूमत सियासत खां बालातर थी करे दहशतगर्दी खे रोकण जे हवाले सां के क़दम खणे त असां उनजो साथ ॾींदासीं। इन खां अलावा ॻाल्हाईंदासीं कैप्टन सफ़दर जे हवाले सां जोड़ियल वज़ारती कमेटी जो अॼु इजलास थियो, जंहिंमें फ़ैसिलो कयो वियो त वीडियो लिंक ज़रिए कैप्टन सफ़दर जो बि बयानु वठी सघिजे थो, मरियम नवाज़ जो बयानु वठी सघिजे थो। वाज़े रहे त इन कमेटी खे 30 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट ॾियणी आहे। इन खां अॻु में जेका आर्मी चीफ पारां जेका कमेटी जोड़ी वई उनखे 10 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट ॾियणी आहे। मजमूई तौर दहशतगर्दी जा वाक़िया, मुल्क जी जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे, सियासी पार्टियुनि जो किरदारु आहे, इन ते अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे स्टूडियो में जिन महिमाननि जॉइन कयो आहे उन्हनि तारुफ़ कराईंदी हलां। PTI सां तालुक़ु रखंदड़ मेंबर्स इन असेंबली दीवान सचल साहब भली कार चांदी त असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। असांजा ॿिया महिमान आहिनि मेंबर्स इन असेंबली पीपुल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ हीर सोहू साहिबा। भली कार चांदी हीर, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। दीवान साहब, सभ खां पहिरीं दहशतगर्दी जो अफ़सोसनाक वाक़ियो, मुल्क में सियासी सरगर्मियुनि जो आगाज़ थी चुको आहे न, सियासी माहौल तमामु घणो गरम आहे। PDM पारां 3 जलसा कया विया आहिनि, उन्हनि जी दावा आहे त जलसा तमामु घणा कामयाबु थिया, पर हुकूमत पारां, इदारनि पारां इहो चयो पियो वियो त दहशतगर्दी जा थ्रेट आहिनि ऐं ख़्यालु कयो वञे, जलसो न कयो वञे, पर उन बावजूदि अफ़सोसनाक 2 वाक़िया, जेको कोयटा बम धमाको ऐं अॼु जेको मदरसे जे ॿारनि खे टारगेट करण जी कोशिशि कई वई, छा चवंदो? जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। वालेकुम। वॾी तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे अॼु दावत ॾिनी स्टूडियो में। ॾिसो, जेको इहो अॼु जेको बम धमाको थियो आहे, असांजे ॿारनि ते अटैक थियो आहे, इहो APS 2014 में जेको वाक़ियो थियो हो, हुन खां पोइ 2020 में वञी धमाको, हीअ वॾी तमामु ट्रेजेडी जी ॻाल्हि आहे की सॉफ्ट टारगेट आहिनि। नेचुरली मदरसा जेको थींदा आहिनि उहो सॉफ्ट टारगेट आहिनि, उते उहो सिक्योरिटी जो सिलसिलो न हूंदो आहे जेको ॿियनि जॻहियुनि ते हूंदो आहे। हीअ जेको बुज़दिल दहशतगर्द आहिनि, हिननि खे ख़बर आहे की हीअ सॉफ्ट टारगेट आहिनि, उहो नेचुरली हिन लाइ हिननि ते अटैक कंदा आहिनि। ऐं ॿारनि जो जेको अटैक थींदो आहे उहो सभिनी खां दिलि ते वधीक लॻंदो आहे। पाण सभु जेको टई वेठा आहियूं, सभु ॿारनि वारा, सभु औलाद वारा आहियूं, ऐं जेको ॿारनि जी ॾुख थींदो आहे उहो उन खां त वधीक को ज़िंदगी में दुख आहे ई कान। बिल्कुलु। जंहिं वीचारे जो या जंहिं जो औलाद अॼु शहीद थियो हूंदो या ज़ख़्मी आहे, जेको मूं लास्ट पढ़ियो 110 माण्हू, 110 टोटल अञा ज़ख़्मी आहिनि। जी, उनमें नेचुरली ज़रूरु कुझु क्रिटिकल बि हूंदा। उन्हनि माउ बाप खे अलाह हिदायत पंहिंजो सबर ॾे ऐं अलाह बहितरी करे। हिन खां वधीक जेको ही बेसिकली टेररिज्म हैज़ टू बी रेडिकेटेड, हिन में त को शक जी ॻाल्हि कान्हे। पर अपोजिशन इत्तेहाद पारां तनकीद कई थी वञे त हुकूमत जी नाकामी आहे, हुकूमत दावा करे पई त ॾिसो मां अपोजिशन खे फ़िलहाल हिन एतिरे सेंसिटिव इशू ते तनकीद नथो करणु चाहियां, बट जॾहिं APS जो वाक़ियो थियो 2014 में, त हुन टाइम ते PTI जो धरनो हलियो पिए, जेको इस्लामाबाद वारो, अगरि तव्हांखे बैक ऐं हुन टाइम ते मौलाना फज़लुर रहमान अहिड़ी का स्टेटमेंट कान ॾिनी। त मौलाना फज़लुर रहमान अपोजिशन लीडर आहे, नेचुरली हुनजो कमु आहे तनकीद करणु, ऐं हिन में तनकीद ठहे बि थी। बिकॉज अगरि ही सिक्योरिटी लैब्स आहे त नेचुरली PTI जी गवर्नमेंट आहे, KPK में बि PTI जी गवर्नमेंट आहे, फेडरल बि PTI जी गवर्नमेंट आहे। इट इज़ अ सिक्योरिटी लैब्स, हिन में त को शक जी ॻाल्हि कान्हे। मगर सॉफ्ट टारगेट आहिनि, सॉफ्ट टारगेट खे केतिरी सिक्योरिटी, हिन में इंटेलिजेंस एजेंसियुनि जो वॾो कमु आहे। हुननि खे जीअं इंटेलिजेंस एजेंसियुनि जे थ्रू लास्ट टाइम हिकिड़ो धमाको थियण वारो, अलाह जी वॾी महिरबानी आहे धमाको न थियो, इहो कोयटा जी ॻाल्हि आहे कि कोयटा में उन्हनि खे पहिरीं खां एजेंसियुनि खे ख़बर मिली वई, हू प्रिवेंट करे विया। This is the work of the security agencies. मदरसनि जे हवाले सां इन तरह जो को सॉफ्ट टारगेट जेके हासे न हुया, ये इन तरह सूरतल हीर छा चवंदो? दहशतगर्दी जो अफ़सोसनाक वाक़ियो, हिकु तरफ़ मुल्क में सियासी सरगर्मियूं उरूज ते असांखे नज़र अचनि थियूं, ॿिए पासे इन तरह जा दहशतगर्दी जा हिक ॿिए जे पुठियां थींदड़ वाक़िया।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनि ॾिसो, यकीनन कंहिं बि दौर में या किथे बि को बि वाक़ियो थिए थो, उन में सभिनि जे लाइ न सिर्फ़ु अफ़सोसनाक बल्कि क़ाबिल मुज़म्मत आहे। असां शुक्र था करियूं त जेको आहे गुज़िरियल 7-8 सालनि खां पहिरीं अगरि असां वञूं 2010 खां जी सूरत हाल ॾिसो त तमामु बुरी सूरत हाल हुई मुल्क में। मतिलबु उहो ॾींहुं न हो जॾहिं ख़ुदकुशी धमाको न थींदो, जंहिंमें असांजे पाकिस्तानी जी मौत न थींदी हुई। उन में यकीनन तमामु पॉलिटिकल पार्टियुनि जो विजन हो ऐं तमामु लॉ इन्फोर्समेंट, जिते ख़ासि तौर ते पाक फ़ौज जेके बि इन्फोर्समेंट असांजो लॉ इन्फोर्समेंट एजेंसियूं आहिनि, उन्हनि वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं। उन में हर प्रोविंस जी पुलिस जो बि किरदारु तमामु घणो रहियो। अलाह शुक्र आहे, हाणे उहे शयूं जेके आहिनि काफ़ी हद तक मुल्क में लॉ एंड सिचुएशन बहितर थी आहे। पर हाणे जेको हिकु वाक़ियो थिए थो, उहो यकीनन उन ते बि उहो ई अफ़सोस थिए थो जेको असां माज़ी में कंदा हुआसीं। हाणे हिन वक़्तु सूरत हाल डायरेक्ट या इनडायरेक्ट इदारनि जा कम आहिनि। इदारनि जी जिते तव्हांजी मां सम्झां थी त अगरि तव्हां लैब्स करियो था, किथे शयूं करियो था, त उनजो रिएक्शन अचे थो। ऐं जेको वाक़ियो थियो आहे, तव्हां सम्झो था त सिक्योरिटी लैब्स आहे, इदारनि जी कोताही आहे। यकीनन ॾिसो न, जिथे बि अगरि को दहशतगर्दी अचे थो, जीअं कोयटा में वाक़ियो पहिरीं जेको थियो उहो वाक़ियो, जॾहिं जलसो PDM जो जलसो हो, उन में उन्हनि चयो आहे उन्हनि माण्हू जेके गिरफ़्तार कया, जेके जलिया, उहो बि यकीनन इदारनि जी कामयाबी हुई। अगरि किथे कमी कोताही थिए थी, उहो इदारनि जी, हिते लॉ इन्फोर्समेंट में ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जिते हेॾियूं वॾियूं शयूं अचनि थियूं, क्रॉस थियनि थियूं, तव्हां वटि चेक पोस्टूं आहिनि, तव्हां वटि तव्हांजी एजेंसी जेके आहिनि उहो बहितर तरीक़े कमु करे रहिया। किथे कमी कोताही थिए थी, या त इंटरनल माण्हू इन जो कनि था, या त तव्हांजी जेके आहे न उहो कोलेप्स जे करे अलर्ट त जारी कयो वियो न, अलर्ट त जारी कयो वियो त भई दहशतगर्दी थी सघे थी, जलसा बि न कया वञनि, या इंतरा जा जेके इज्तिमा आहिनि या माण्हुनि जो क्राउड आहे उहो गॾु न कयो वञे। पर हीउ धमाको त जेको आहे चयो वञे थो लॻभॻि उन वक़्तु 1100 खां 1200 माण्हू जेके आहिनि उहे मौजूदु हुआ। हा, सभिनि ॾिसो, हाणे यकीनन गवर्नमेंट जी पंहिंजी लॉजिक आहे, गवर्नमेंट रखी सघे थी, चई सघे थी त बाबा हिन वक़्तु सिचुएशन सही न आहे, सिक्योरिटी अलर्ट थी वई आहे। ऐं यकीनन जेके जलसा आहिनि, त पाण ॻाल्हि करे चुकियो आहे त 2014 में जॾहिं वाक़ियो थियो तॾहिं बि मुंहिंजे ख़्याल में धरनो हली रहियो। त अपोज़िशन जो कमु आहे त हू मोटिवेट करे थी आवाम खे, गवर्नमेंट जी पॉलिसीज़ ते माण्हुनि खे मोटिवेट करे माण्हुनि खे आणे थी ग्राउंड जम। हीउ कमु गवर्नमेंट में वठण जो कमु आहे, त हू प्रोटेक्शन न सिर्फ़ु माण्हुनि खे ॾे, सभिनीनि खे प्रोटेक्शन ॾियणु, सिक्योरिटी ॾियणु गवर्नमेंट सां लाॻापियल इदारनि जो कमु आहे, त हू प्रोटेक्शन। हाणे ही मदरसनि खे टारगेट करण जो मक़सदु आहे त डायरेक्ट इनडायरेक्ट आहे। हीअं यकीनन इहो वाक़ियो जेको आहे उन 5 सालनि खां वठी 35 सालनि ताईं ॿार जेके आहिनि उहो शागिर्द पढ़नि था। त हाणे ही सॉफ्ट कॉर्नर, सॉफ्ट टारगेट बि थिए थो तव्हां ते, ऐं ही रिएक्शन जेको आहे जल्दी अचे थो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, तव्हां मां जेके बि वेठल आहियूं, उहो चाहे उहो वालिद हुजे या माउ हुजे, त हू हिकदमि तव्हां ते तव्हांजो अट्रैक्शन थी वञे, तव्हां तनक़ीद था करियो। त यकीनन जेका बि हिन वक़्तु मुल्की सूरत हाल हुजे, इंटरनेशनल सूरत हाल हुजे, हर हिकु चाहींदो आहे त मुल्क जी जेका पॉलिसी हलंदी हुजे जंग जो, हुन में असीं फ़ाइदो वठूं। ऐं हीअ यकीनन मां सम्झां थी त गवर्नमेंट जी जेको आहे लैब्स, सिक्योरिटी लैब्स जे करे वाक़ियो थियो आहे। ऐं इहा असीं उमेद था करियूं त हिन खे वधीक बहितर सख़्तु कयो वञे। जेको बि हुजे दहशतगर्द जो न को मज़हब आहे, न को नालो आहे, ऐं न को पार्टी आहे, केर बि हुजे हुनखे गिरफ़्तार थियणु खपे। अपोज़िशन या हीर बि हिते वेठी आहे, पीपल्स पार्टी खे रिप्रेज़ेंट करे थी, हुकूमत ते तनक़ीद कई वञे थी त भई हुकूमत जी कोताही आहे, नाअहली आहे। पर तव्हां ॾिठो हूंदो त शुरू खां वठी हिन वक़्त ताईं असांजी फोर्सिस तमामु घणियूं जेके आहिनि से पंहिंजे जान जा नज़राना ॾिना आहिनि क़ुर्बान। हीअ अमन अमान जी सूरत हाल ईअं ई न मिली वई। अमन क़ाइमु करण जे हवाले सां वॾा ऑपरेशन थिया, वॾा असांजा जेके आहिनि से जवान शहीद थिया। अंदरूनी ऐं बैरूनी क़ुवतूं त आहिनि, अञा ताईं इहो क्लियर त न थियो आहे त कंहिंजे तरफ़ां इंतरा जी जेका असां साज़िश कई वई आहे अमन अमान जी सूरत हाल खे ख़राबु करण जे हवाले सां। पर अलर्ट रहण जी ज़रूरत आहे, या मौजूदा सूरत हाल में कंहिंखे मौक़ो न ॾिनो वञे। तव्हां सम्झो था त हिन वक़्तु मुल्क में जहिड़ो इंतिशार वारी सूरत हाल पखिड़ियल आहे, चैलेंज ॾिनो थो वञे त भई डिसंबर खां पोइ हुकूमत न रहंदी, त का अहिड़ो दुश्मन क़ुवत इन जो फ़ाइदो वठी सघे थी, चाहे मुल्क में हुजे या मुल्क खां ॿाहिरि हुजे। ॾिसो, मुल्क में बि दुश्मन आहिनि, तव्हांजी ॻाल्हि 100% सही आहे। मुल्क खां ॿाहिरि बि दुश्मन आहिनि, जेको चाहे थी कि पाकिस्तान में डिस्टेबलाइज़ थिए गवर्नमेंट। त सिक्योरिटी जो जेको अदी हीर जेको ॻाल्हि कई कि सिक्योरिटी लैब्स आहे, हिन में त मां बि चई चुको आहियां पहिरीं। ऐं जेको ही बुज़दिल दहशतगर्द हूंदा आहिनि, इहो त ॻोल्हींदा आहिनि अहिड़ा सॉफ्ट टारगेट। ऐं सॉफ्ट टारगेट नेचुरली पूरे पाकिस्तान में तमामु घणा आहिनि। अगरि इहा बि ॻाल्हि कई त हिकिड़ो थैलो जेको आहे बारूद सां भरियल अची थो वञे, मुख़्तलिफ़ चेक पोस्ट आहिनि असां वटि, जॾहिं अलर्ट बि जारी कयो पोइ त हुकूमत जी कोताही थिए थी। सिक्योरिटी लैब्स ऑफ पुलिस और सिक्योरिटी लैब्स ऑफ इंटेलिजेंस, आई एग्री टू बोथ, हुन में त कोई शक जी ॻाल्हि कान्हे।
ऐं जेको तव्हां ॻाल्हि कई कि फ़ौज जेको नेचुरली एतिरा वीचारनि जा शहीद थिया आहिनि Yes. असांजा जवान पाकिस्तान जा ई हू बि पुट हुआ न हाँ। जेको बॉर्डर ते शहीद पिया थियनि या जेको हर तव्हां ॾिसो जिते बि को टेररिज़म जो वाक़ियो थिए थो इंक्लूडिंग जेको कराची स्टॉक एक्सचेंज जे ॿाहिरि थियो हाँ। त उन में असांजी पुलिस ऐं असांजी सिक्योरिटी एजेंसीज़ बशमूर आर्मी वारा ही वीचारा जेको असांजे करे पंहिंजी जान जो नज़रानो ॾियनि था त दे आर प्रोटेक्टिंग अस ॿियो हुननि जो हुननि खे पंहिंजी गर्ज कान्हे Yes. मगर मुल्क लाइ उहे वीचारा कुर्बानी ॾियनि था ऐं दिस इज़ द सिक्योरिटी लैब्स हिन में त को डाउट जी ॻाल्हि कान्हे द ओनली थिंग इज़ जेको तव्हां ॻाल्हि कई मौलाना फज़लुर रहमान चए पियो कि या अपोजिशन चए पई डिसंबर ताईं गवर्नमेंट रैप अप थी वेंदी अहिड़ा मौलाना साहब त अहिड़ा जाम बयान ॾिना आहिनि तव्हां लास्ट ईयर जा बि बयान ॾिसी वठो पर So I don't think हुननि जो को value आहे आवाम जो घणो क्राउड हिननि पीटीआई Crowd पारां कान्हे, दावा तव्हां कई बि पई crowd ॾिसो पावर पिया। शो हूंदो पर हिन में रुगो शो हो पर हुन में पावर बि नज़र आयो न हुन में मूंखे त अहिड़ो तव्हां चओ था तव्हांजी पंहिंजो ओपिनियन आहे मुंहिंजो पंहिंजो ओपिनियन आहे 11 पार्टियूं गॾिजी अगरि 20,000 माण्हू कढी था वञनि इट्स नो बिग डील 11 पार्टियूं गॾनि न मतिलबु पूरी अपोजिशन बशमूर बलोचिस्तान जो केरु आहे मेंगल साहब बशमूर इहो पीके एमएपी जेतिरी पार्टियूं आहिनि 11 पार्टियूं आहिनि हिन में तव्हां इहो त सम्झो 11 पार्टियूं गॾिजी अगरि 20-25,000 माण्हू कढी था वठनि त हाउ इज़ दैट अ पावर शो एतिरो त पीटीआई हर जलसे में अकेलो करे वेंदी हुई ऐं पर- you know the fact, I know the fact, छॾे ॾियो न हिननि ॻाल्हियुनि तव्हां खे। नथा सम्झो त माण्हू हुकूमत जी पॉलिसियुनि ख़िलाफ़ निकिता न, माण्हू महांगाई आहे खां तंग थी निकिता ॾिसो, माण्हू महांगाई मुआशी आहे। पॉलिसियुनि खां तंग मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो महांगाई आहे महांगाई जे ख़िलाफ़ माण्हू नेचुरली जेको आवाम आहे उहो तंग आहे ऐं हुन ते असां रीएड्रेस कयूं पिया प्रॉब्लम्स खे इहो कान्हे की हुकूमत सुम्ही पई आहे ख़ाली अपोजिशन निंड मां उथियल आहे असां बि उथियल आहियूं असां बि हिन पॉलिसीज़ खे सही कयूं पिया कि महांगाई घटिजे बाक़ी तव्हां अगरि बाक़ी इमेज ॾिठो जेको इमेज आहे पाकिस्तान जो अॼु जेको फॉरेन में इमेज इमरान ख़ान जे करे थियो आहे उहो कॾहिं लास्ट 20 सालनि में न थियो मां हीर जो इन ते त आई डोंट एग्री विथ योर पावर शो पॉइंट शो आहे पोइ हुनखे सर्कस बि शो हूंदो आहे अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जी हीर ॾिसो हिननि जी जेका राय आहे पंहिंजी यकीन हर हिकु मेंबर खे मौक़फ़ ॾियण जो इख़्तियार आहे पीडीएम जा जलसा जेके थिया आहिनि तव्हां चओ त 20,000 माण्हू हुननि जो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे हिन वक़्तु माण्हुनि जो निकिरण जो मक़सदु इहो आहे त तव्हांजे गवर्नमेंट जे पॉलिसी जे ख़िलाफ़ु माण्हू उथी बीठो आहे हू चए पियो त 25 महीननि खां पोइ माण्हुनि जो ॿाहिरि निकिरणु हिकिड़ो सुठो इंडिकेट कोन्हे हिननि जे लाइ त तव्हां 25 महीननि में जिते तव्हां चओ था त साफ़ सुथरा हुआसीं असां वटि को करप्ट कोन्हे असीं सभु नओं विजन खणी आया हुआसीं नई विजनरी सां तव्हां आया हुआ उन मंझि 25 महीननि जे अंदरि माण्हुनि जो निकिरणु ही इंडिकेट ॾिए पियो त तव्हां जूं पॉलिसीज़ जेके आहिनि तव्हां जेके ठाहिया जेको तव्हां ख़्वाबु ॾेखारिया हिकिड़ो उहो ऐं ॿियो तव्हां कंटिन्यू पॉलिसियूं हलाइनि पियो हुननि जे ख़िलाफ़ु आवाम निकिरे पियो उहो 11 पार्टियूं गॾु हुजनि 11 पार्टी हुजनि या 25 पार्टियूं हुजनि इट मीन्स आवाम निकिरे पई ठीकु आहे न 11 पार्टियूं आहिनि जेके कोन वञूं हाणे आउं अगरि तनक़ीद करे त हिकिड़ी पार्टी हुन सां गॾु केरु बीठो हुओ ऐं कीअं माण्हू पे निकिता कीअं बि जलसा जेको 126 ॾींहं धरणो हलियो उन में छा छा थींदो रहियो उन ते डिबेट कोन्हे आहे हिन वक़्तु सुवालु इहो आहे त तव्हांजी सभ खां वॾी जेको हिननि खे जेको हिननि जी पंहिंजी पॉलिसी हिननि खे मारे पई उहा सभ खां वधीक पॉलिसी आहे जेका महांगाई आहे तव्हां अञा ताईं उन पॉलिसी ते को रिव्यू का शइ करे न सघिया आहियो तव्हांजी महांगाई जेको आहे उहो तबाही जे ॾहाके ते न सिर्फ़ु मुल्क खे पाकिस्तान जे अवाम खे पहुचाए छॾियो आहे ॿी ॻाल्हि जेका हिननि जे लाइ ख़ुदि ई तॾावेड़ कंदी त जेको बेस ठाहे हे निकिता हुआ त असां करप्ट कोन कंदासीं मैं नहीं छोड़ूंगा इन वारो नहीं दूंगा सवाल इहो आहे त जेके तव्हांजे आस पास वेठल आहिनि फेडरल जा नुमाइंदा मिनिस्टर उन्हनि जे तरफ़ सां जेके बि चाहे उहो शुगर जो जेको इंक्वायरी थी करप्शन गंदम जी करप्शन मेडिसिन जी करप्शन पेट्रोल जी करप्शन तव्हांजी गैस जी करप्शन हे उहे इशूज़ आहिनि जिन ते का बि हिन वक़्तु ताईं का बि इंक्वायरी या का पॉलिसी क्लियर न थी इंक्वायरी कंडक्ट न थी सघी आहे त हे जेके ॿुधाइनि पिया त चवंदा चोर 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 अवी त वेतन माॻी तबाही मचाए छॾी आहे तव्हां ते एॾी तबाही मचाए छॾी आहे जो माण्हू पूरो हाणे आम माण्हू चए थो बाबा असांखे पुराणो पाकिस्तान वापसि ॾियो असांखे नए पाकिस्तान में रहणो कोन्हे असांजे तबाही मचाए ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़्फ़ो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं ॻाल्हि कंदासीं वज़ारती कमेटी जे हवाले सां जंहिंजो इजलास थियो
ऐं इहो फ़ैसिलो कयो वियो त वीडियो लिंक ज़रिए कैप्टन रिटायर्ड सफ़दर ऐं मरियम नवाज़ जा जेकॾहिं बयान वठणा पिया त उहे वरिता वेंदा। 3 ॾींहंनि अंदरि इहा कमेटी जेका आहे सा रिपोर्ट ॾींदी। इन हवाले सां हिन ॻाल्हि ॿोल कंदासीं। दीवान साहिबु कीअं था ॾिसो कमेटी ठाही वई आहे, मजबूरी तो 3 कमेटियूं आहिनि, सेनेट में बि हिन जो कयो वियो आहे, आर्मी चीफ पारां बि 10 ॾींहंनि अंदरि, ऐं ही जेको आहे सो वज़ारती कमेटी आहे जेका 5 वज़ीरनि ते ॿधल आहे, इन जी बि कमेटी ठही आहे, 3 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट ईंदी। मां हिननि कमेटियुनि ते छा चवां, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, अधी हिकिड़ी ॻाल्हि बि कई कि शुगर में कमेटी बि न ठही, कमेटी ठही, कमेटी जी रिपोर्ट बि पीटीआई जी गवर्नमेंट रिलीज़ करे छॾी। सिंध जा हाल त इहो आहिनि कि जेको बि कमेटी ठहंदी आहे, नामज़द माण्हू बि हलिया विया, नामज़द माण्हू अञा हुन ते चार्ज थोरी लॻो आहे, चार्ज त कान लॻो आहे, उहो त इंक्वायरी अञा हलंदी, भली अचे इंक्वायरी थिए, असांखे एतिराज़ कान्हे। इफ जहांगीर तरीन इज़ गिल्टी प्लीज़ कैच, मूंखे हुन ॻाल्हि सां मां को जहांगीर तरीन साहब खे ग़लति डिफेंड करण लाइ कान आयो आहियां। अगरि हू गिल्टी आहे त बिल्कुलु हुनखे कैच कयो, अगरि ॿियो को असांजो गिल्टी प्रूफ थिए थो त हुनखे बि कैच कयो, दैट्स नॉट द इशू। द इशू इज़ कि ही जेको तव्हां कमेटियुनि जी ॻाल्हि कई, कमेटियूं मूंखे यादि आहे हिते जेको बल्दिया में हेतिरा माण्हू मर्डर थी विया, हुनजी रिपोर्ट बि ठही, सुप्रीम कोर्ट जी निगरानी में ठही, उहो कमेटी 2 सालनि ताईं पीपीपी गवर्नमेंट त पीपीपी जी 2008 खां यको पई हले, विच में को गैप त आई कान्हे, ठीकु आहे। उहा कमेटी जी रिपोर्ट बाक़ाइदा ठहियल पई हुई गवर्नमेंट वटि, बट अंटिल सुप्रीम कोर्ट वरी ऑर्डर न कयो, उहा रिलीज़ न थी रिपोर्ट। ऐं हुन खां पोइ बि 2 रिपोर्टूं रिलीज़ थियूं, तव्हांखे यादि हूंदो, हिकिड़ी में कुझु वधीक पेज हुआ, हिकिड़ी में कुझु घटि पेज हुआ। तो पॉइंट इज़ कि ही जेको कमेटियूं हाणे जेको जीअं तव्हां ॻाल्हि कई आहे, हिकिड़ी कमेटी मां आर्मी वारी कमेटी में आहियां, मूंखे उमेद आहे कि रियलिटी ख़बर पइजी वेंदी, बिकॉज मरियम नवाज़ साहिबा जेको पहिरें ॾींहुं बयानु ॾिनो हो कि जेको हुन ट्वीट बि कई हुई, जेको हुन प्रेस कॉन्फ्रेंस बि कई हुई कि मुंहिंजे कमरे में माण्हू घिरिया आहिनि ऐं तालो तोड़ियो आहे, हुन खां पोइ जेको वीडियो एविडेंस आयो हुन होटल जो, हुन में त इहो हो कि कैप्टन साहब ॿिए कमरे में हो, मरियम साहिबा जे कमरे में ई कान हो, जेको वीडियो एविडेंस मूं ट्विटर ते ई ॾिठो कि हू ॿिए कमरे में हो, हुन कमरे में ई कान हो, त पोइ मरियम साहिबा या त कूड़ पे ॻाल्हायो या हू प्रूफ कंदी कि वॉट इज़ द फैक्ट, आई डोंट नो। मां त हुन टाइम ते नेचुरली को अवारी होटल जे ॿाहिरि कान पहिरेदारी कान पे कई, न को मूंखे वधीक नॉलेज आहे। हाणे ॾिसूं था कमेटियुनि जी कहिड़ी रिपोर्ट थी अचे। हिकिड़ी कमेटी जी 10 ॾींहंनि जी तव्हां ॿुधायो डेडलाइन आहे, ॿी कमेटी जी 30 ॾींहंनि में, इहो 10 ॾींहं 30 ॾींहं बि गुज़री वेंदा। अला करे हिननि जी का रिपोर्ट अचे, अला करे कुझु ख़बर पए सच छा हो कूड़ छा हो, बट प्राइमरी कैप्टन साहब का, कैप्टन सफदर का जुर्म तो थियो। तव्हां बाबा कौम जी मज़ार ते वञी इहो जेको हिन नारेबाज़ी हुलड़बाज़ी कई आहे, इहो तो उते जे लॉज में लिखियल है कि दिस इज नॉट अलाउड। कैप्टन रिटायर्ड सफदर चए तो त इन खां अॻु में भी पीटीआई बि इन तरह हुलड़बाज़ी कई रही, मादरे मिलत जा नारा हया हुआ, इहो मामलो जेको जे तरीक़े सां इन खे कानूनी वेज में खयो वियो त तव्हां खणो आहे न, त तव्हां खणो आहे। अगर पीटीआई कयो आहे, मां तव्हांखे इहो थोड़ी थो चवां तव्हां हुन टाइम ते एफआईआर न फाइल कयो आहे, बट जेको कैप्टन साहब कयो आहे, इट्स क्लियर ऑन द वीडियो, जेको हिन हुलड़बाज़ी कई आहे हुन ते एफआईआर त कटजणु खपे, छो न कटजणु खपे? तव्हां कानून तोड़ियो आहे। हाणे तव्हां इहो पिया चओ जी मुंहिंजी गाॾी नो पार्किंग में आहे, तव्हांजी गाॾी बि नो पार्किंग में हुई, पहिरीं अची हुनखे खणो, दैट्स नॉट अ ब्लडी डिफेंस। ही त को डिफेंस कान्हे न, हुलड़बाज़ी थी आहे, एवरीबडी सॉ इट। सिंध गवर्नमेंट जो महिमान हो या न महिमान हो, जेको मुराद खान साहब जेको बयानु ॾिनो कि असांजो महिमान हो, महिमानो त छा महिमान अची कानून तोड़ींदो? हुलड़बाज़ी थी आहे या जेको कुझु बि, पर जंहिंखे धमकियूं ॾिनी वियूं उनजी लोकेशन किथे जी पई अचे, इहो बि तव्हां ॾिसो न, जंहिंमें सीएम सिंध प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए सभु शयूं वाज़े कयूं त जंहिंखे धमकी मिले एतिरे शोर में त अॻु में त आवाज़ उनखे धमकी तव्हां आफ्टर द फैक्ट पिया वञो, ऐं उन खां अलावा इहे सभु शयूं यू आर गोइंग आफ्टर द फैक्ट न, कि धमकी मिली न मिली, एफआईआर कटी न कटी, इहो सभु पोइ जी ॻाल्हियूं आहिनि। मां इहो थो चवां कि जेको कैप्टन सफदर, कैप्टन रिटायर्ड सफदर जेको हुलड़बाज़ी कई आहे असांजे उन ते ही अची जियान, उनके एडो प्री प्लान छो कयो वियो? प्री प्लान यार, यू आर गोइंग आफ्टर द फैक्ट। पहिरीं त फैक्ट ते रहो न, हुन ते 24 कलाकनि में गवर्नमेंट ऑफिसर ने एफआईआर छो न कटी? पाण मूंखे इहो ॿुधायो। अॼु उहा हुलड़बाज़ी थी आहे सुबुह जो 10 बजे 11 बजे जेको बि टाइम हो, राति जो 3 बजे वञी तव्हां एफआईआर था कटो अंडर पीटीआई प्रेशर, तव्हां पहिरीं पाण छो न कटी? मूंखे ख़ाली इहो जवाबु ॾियो। अॼु अगरि तव्हां क्राइम कमिट कयो था, गवर्नमेंट जो कमु आहे एफआईआर कटणु। इट्स नॉट द अपोजिशन जॉब कि मां अची तव्हांखे हथ पेर जोड़ा के तव्हां एफआईआर कटो या मां अची तव्हां ते धरनो ॾियां। तव्हांजो कमु आहे एफआईआर कटो यार, लॉ तोड़ियो आहे हुन, या त डिनाय कनि कि हुन लॉ न तोड़ियो आहे। हुकूमत वॾे वज़ीर पारां इहा मज़म्मत त कई वई त भई जेको कुझु कयो वियो उहो नामुनासिब हो,
पर सचिन साहब चए थो इन जे हवाले सां एक्शन सिंध हुकूमत खे खणणु घुरिजे हा कानूनी जेको बि तरीक़ो सभिनि ॾिसो हिकिड़ो त वाक़ियो जेको थियो आहे उन वाक़िए ते केरु डिनाई करे कोन पियो त वाक़ियो जेको थियो आहे उते नारेबाज़ी थी आहे उहो क़ाबिले मुज़म्मत आहे उन ते त असांजे कंहिं बि सपोर्ट न कए जेको रवैयो अख़्तियार कयो वियो ऐं उन ते जेको सीरियस मतिलबु पीटीआई हिकिड़ी तरफ़ सीरियस थी बीह रही राति जो 3 बजे ताईं त इन जो मक़सदु आहे त तव्हां सियासी विक्टिमाइज़ में करणु चाहियो तव्हां पर्सनल थी विया त हिकिड़ो वाक़ियो थियो ऐं वाक़िए खां पोइ तव्हां उहो बि वरी मज़ार जी इंतज़ामी कमेटी आहे उन ताईं मामलो वरी बिल्कुलु ॾिसो न हाणे तव्हां ॾिसो वाक़ियो थियो आहे उनखे तव्हां कंडेम करियो असीं कंडेम करियूं था कोई इशू कोन्हे पर तव्हां वही उन ते सीरियस थी राति जो 3 बजे ताईं 5 MP वेही रहनि त बाबा FIR कटो उन ते पुलिस चए बि बाबा नथा कटूं अच्छा FIR कटाइण खां पोइ तव्हां वरी एतिरा सीरियस IG जो इशू थो वञे IG वटि माण्हू वञनि था तव्हां छा प्री प्लानिंग पर करणु चाहियो छा था करणु चाहियो मतिलबु मुल्क जी सूरत खे केॾांहुं खणी वञणु था चाहियो हिकिड़े इशू खे उनखे वही FIR कटाइण FIR में वरी तव्हांजो ब्लैकमेल असांखे धमकियूं मिली रहियूं तव्हां FIR कटे FIR खां पोइ वरी IG ते प्रेशर त माण्हू तव्हां गिरफ़्तार करियो माण्हू गिरफ़्तार पोइ IG खे खणी वञणु ऐं माण्हू वरी उते वञणु XYZ उनजी घर वारी उन सां गॾु हुई कोन हुई हिकिड़े कमरे में बि ॿिए कमरे में पंजे कमरे में बि तव्हां उते वञी सुबुह जो 6 बजे वञो था गिरफ़्तारी था करियो इहो छा आहे टुट थो ॿुधे त वञे IG तव्हांजो हुयो न पुलिस वई न IG कॾहिं इहो बयान ॾिनो आहे मूंखे हिकिड़ी स्टेटमेंट मुंबई न IG जो जेको वो इंक्वायरी थींदी वो पाण ख़बर पइजी वेंदी त छा कंहिं कयो केॾांहुं विया केरु खणी आया IG त अहिड़ो को बयान कान ॾिनो आहे ॾिसो न FIR कट न तव्हां ख़ुदि ॿुधायो FIR खे कटराई PTI FIR कटराई न मतिलबु जॾहिं तव्हांजी IG सिंध पारां जेका दरख़्वास्त ॾिनी वई उन में ज़हनी दबाव प्रेशर हो हाणे दरख़्वास्त में किडनैपिंग जी ॻाल्हि लिखियल आहे मूंखे ॾेखारियो उहो दरख़्वास्त उन में इहो लिखियल आहे मां किडनैप थियो आहियां ज़हनी दबाव ये अच्छा वो तो बाबा तव्हां FIR कटे FIR खां पुट तव्हांजो एॾो प्रेशर त सुबुह जो 6 बजे तव्हांखे निंड कोन पई अचे 12 बजे खां वठी 6 बजे ताईं PTI वारनि खे निंड कोन पई अचे त उन खां तव्हां वञो होटल में वञी गिरफ़्तार कयो आहे व्हाट इज दिस यार ये तो कहिड़ो तरीक़ो कहिड़ो आहे तव्हांजो त तव्हां बसि एतिरो तव्हांखे जोश अची वियो एतिरी लानत सिचुएशन तव्हांखे गैरत अची वई तव्हांखे जेको गैरत अची वई तव्हां 6 बजे वञी उन्हनि खे गिरफ़्तार था करियो वञी केरु गिरफ़्तार कयो तव्हां करायो बिल्कुलु PTI करायो पुलिस कीअं करायो मञो वो इंक्वायरी PTI पुलिस खे कीअं ऑर्डर ॾींदी तव्हां के IG गैर मुमिला केरु खणी वियो हलीम आदिल साहब जी जेका वीडियो हुई जेका थाणे ते ॻाल्हाइण जे हवाले सां उन में जेको उन ते सोशल मीडिया ते जो असां सभिनी मीडिया चैनल्स ते ख़ुदि असांजे चैनल ते हली उनमें जेको वे ऑफ टॉकिंग हो उन मां घणो क़ाबिल मुज़म्मत बदतमीज़ी तरीक़े हिकिड़ो रिस्पेक्टेबल ऑफिसर वेठो आहे पुलिस कम्स अंडर द डायरेक्शन ऑफ सिंध CM अरेस्ट हुनखे पुलिस कयो आहे सॼी वीडियो पाण सभिनी ॾिठी आहे कैप्टन सफदर जी अरेस्ट जी वीडियो असां बि ॾिठी आहे तव्हां बि ॾिठी आहे कैप्टन सफदर खे पुलिस अरेस्ट कयो आहे जेको रवैयो सुठो हो हलीम आदिल जो पुलिस रवैयो सुठो हलीम आदिल विच में किथां अची वियो जो FIR कटाइण ते वेठो आहे न पुलिस FIR केरु पियो कटाए तव्हांजो कम आहे तव्हां पहिरीं कटे छॾो हलीम आदिल वञी तव्हां कटाए तव्हांजो जेको कम आहे तव्हांजो कम हिकिड़ो 11 बजे सुबुह जो हादसो थियो आहे तव्हां 12 बजे FIR कटे छॾो जेको तव्हांजो कम आहे मञो न कंहिं चवण ते कमु करियो पिया वरी कंहिंजे चवण ते त तव्हां पिया कमु कयो तव्हां वेठो सिंध पुलिस खयो आहे हिनजी असां मुज़म्मत था कयूं CM साहब चए थो कि मां सिंध पुलिस जी तारीफ़ थो कयां तव्हां चओ था मां मुज़म्मत थी कयां पाण में त फ़ैसिलो करे अचो कि कयो छा सचिन साहब रिपोर्ट ते वज़ारती कमेटी जो इजलास थियंदा ऐं रिपोर्ट जीअं ईंदियूं रिपोर्ट ते पोइ जेका अचे उन ते बि ज़ाहिर आहे उन रिपोर्ट ते सभई जेके वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतूं एग्रीड थींदियूं उन रिपोर्ट खे फेयर मञियो वेंदो ऐं उन ते बि असांखे इख़्तिलाफ़ नज़र ईंदा जेकॾहिं रिपोर्ट ते बि इंतरा जी उन्हनि जो नतीजो रिपोर्ट जेको हूंदी फेयर हूंदी सच ते मुतमईन सिंध हुकूमत जी जेका रिपोर्ट ईंदी वज़ारती कमेटी जेका जुड़ी आहे उनखे वफ़ाक़ी हुकूमत तस्लीम कंदी मञंदी हाँ अगर उनमें एविडेंस जे हिसाब सां आहे जेको पाण एविडेंस ॾिठा आहिनि जेको पाण वीडियो एविडेंसिस तव्हां बि ॾिठा आहिनि मूं बि ॾिठा आहिनि उनजे बेस ते ई रिपोर्ट ईंदी न अलॻि त कान ॾींदा हुनजे ई बेस ते ठाहींदा ख़बर पइजी वेंदी सिंध हुकूमत चए थी त इहो असांजो कम ई न आहे न सूबाई हुकूमत खे त का नॉलेज न हुई का ॼाण न हुई सिंध जे वॾे वज़ीर जी इंतरा जी स्टेटमेंट आई आहे त ज़ाहिर रिपोर्ट अहिड़ी हूंदी जेका वफ़ाक़ी सिंध जे वॾे वज़ीर सिंध जी पुलिस जी तारीफ़ कई आहे अरेस्ट खां पोइ इहा बि ऑन रिकॉर्ड आहे ॻाल्हि त पोइ वधीक एतिराज़ छा थिए सिंध जे वॾे वज़ीर सिंध पुलिस जी तारीफ़ कई आहे अरेस्ट करण खां पोइ दीवान तव्हां ॻाल्हियुनि खे शयुनि खे कंफ्यूज़ पिया करियो शयुनि खे ॾिसो
सीएम साहब जेका तारीफ़ कई वो आईजी यकीनन आईजी जॾहिं एफआईआर न पर जॾहिं इस्तीफ़ान वारो मामलो थियो आहे, जॾहिं इस्तीफ़ान वारो मामलो थियो आहे, आईजी लेवल खां एसोस कई जी मोरलाइज़ या उन्हनि जो मोराल बहाल करण लाइ बि सिंध हुकूमत खे तमाम पुराना आयो, तमाम पुराना मीडिया में आयो, आईजी खां पोइ डीआईजी एआईजी ऐं पूरे सिंध जी पुलिस जेको आहे रिज़ाइन जी तरफ़ वञे पई, छुटियुनि तरफ़ वञे पई, पूरे असांजे सूबे में जेकी सूरत हाल बहरान वारी सूरत हाल थी वियो, उन नज़र खां पोइ उन शइ खे टेकल जेको आहे उहो चेयरमैन कयो आहे त बाबा ही सूरत हाल थी वई आहे ऐं उन वो कई प्रेस कॉन्फ्रेंस थ्रू चयो त बाबा जेको चीफ ऑफ आर्मी अचे ऐं हिन मैटर खे सीरियसली हिन मैटर खे हल करे। तव्हां जा ॿ ॼणा वञी एमपी कामयाबी तो चीफ ऑफ आर्मी को तो सिर्फ तव्हां जो आहे सिक्योरिटी करण यकीन उन में जेके सवाल कया उन सवालनि जो जवाब ॾींदा न कहिड़ा माण्हू विया हुआ जेके वो त हाणे तव्हां नंढड़ा ॿार पिया थियो, तव्हां हाणे मूंखां बि पुछो त छा थी वियो आईजी खे केरु खणी वियो, कीअं थी वियो, ड्रामो त ख़बर पइजी वेंदी न, ड्रामो पइजी वेंदी। कराची जो जलसो हिननि खे एॾो ॾुखियो लॻी वियो, कराची जो जलसो कामयाब जलसो एॾो ॾुखियो लॻो, हिननि खे एॾो ॾुखियो लॻो जे ए चइनि पिया सपोज़ करण जे लाइ एफआईआर कटराई, हिननि जी ड्रामेबाज़ी, हिननि जी जेको जेके हुते वही तव्हां धरने में जेके कंदा हुआ न टैक्स नहीं देंगे, बिजली के बिल जमा नहीं करना ऐं हुते जेके कौमनि खे तव्हां जेके ॾिनियूं पिया न हिमायतूं पिया कयूं ऐं हुते जेके कपिड़ा टंगिया पिया कोर्टुनि में, उहे बि सभिनी खे ख़बर आहे। आइन जी पासदारी जी ॻाल्हि अॼु करणु चेहरे में सुठो लॻे ॻाल्हि त आइन जी पासदारी करण वारा थी विया। कमेटी जी रिपोर्ट ते जेको असांखे केतिरो यकजेती नज़र ईंदी वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत? उम्मीद था करियूं त ॾिसो हिकिड़ी शइ आई आहे सिर्फ़ु वीडियो में आई आहे, काफ़ी सारी शयूं ज़रूरी त कोन्हे सभु तव्हांखे वीडियो क्लियर आयो हूंदो त दरवाज़ो केरु खोलियो, गिरफ़्तार कयो पिया वेहनि, फोन आई, कंहिं ॻाल्हायो, छा थियो, यकीनन वो कमेटी ठहियूं आहिनि, टे कमेटियूं टे सूबाई हुकूमत बि ठाही आहे ऐं चीफ ऑफ आर्मी तरफ़ां थियल आहे ऐं सेनेट जी बि आहे, सेनेट जी बि आहे, त उहे इंशाअल्लाह होप असीं चाहियूं था त जेके शयूं थियूं उन जी क्लियर रिपोर्ट अचणु खपे ऐं ख़बर पवणु खपे त हिन सॼी सूरत हाल जो कंहिं फ़ाइदो वठणु थी चाहियो ऐं छो, ऐं इन जे वजह सां सॼी सिंध जी पुलिस बहरान में अची वई ऐं तव्हांजो सूबे जी जेका तव्हांजी हिन वक़्तु लॉ एंड सिचुएशन खे बहितर करे रही आहे उन सॼी सूरत हाल ख़राब थी वई। उनखे अगरि तरीक़े दानिशमंदी सां चेयरमैन साहब टेकल न करे आहे त अॼु न सिर्फ़ु हिन सूबे जी इहे यकीनन कन्वर्ट थी आहे ॿियनि सूबनि जे लाइ, त असां सम्झूं था कि सीरियस कंसर्न मैटर आहे, उनजी रिपोर्ट अचणु खपे, रिपोर्ट में छा थियो आहे ऐं उन में केर बि इन्वॉल्व हुजे, अगरि सिंध गवर्नमेंट जो माण्हू आहे त उन खिलाफ़ इंक्वायरी थियणु खपे, उनखे सज़ा मिलणु खपे, अगरि इन में डायरेक्ट इनडायरेक्ट फेडरल गवर्नमेंट जो कोई इन्वॉल्व आहे जॾहिं रिपोर्ट ईंदी त इन रिपोर्ट खे जे फेयर हुजण ते बि जेके शकूक ऐं शुबात न हुजनि त रिपोर्ट जेका आई आहे उनजी जेका जांच कई वई आहे उहा फेयर तरीक़े सां कई वई आहे, इन ते बि वरी सवाल न उथणु घुरिजनि न कंहिं जमात तव्हांजो बि ज़रूरु जवाबु मालूम करणु चाहींदमि। न मूंखे बि इहा ई उमेद आहे कि अला कंदो हिन ते शको शुबा न थींदो, जेको टे कमेटियूं ठहियूं आहिनि टे मतिलबु अलॻि अलॻि रिपोर्टूं ईंदियूं टेक्निकली, ख़बर पइजी वेंदी हुन में केतिरी हक़ीक़त आहे, फैक्ट एंड फिगर्स ते एविडेंस ते अचे त एविडेंस ईंदी त हुन में केरु एतिराज़ कंदो। सेनेट जी कमेटी आहे या आर्मी चीफ जी कमेटी आहे, इन जी कमेटी आहे। प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थियण वारो आहे। दहशतगर्दी जे हवाले सां कहिड़ो बयानियो हिन वक़्तु जेको आहे सो हुजण जी ज़रूरत आहे? तमामु तर जेके सभई जेके मुल्क में असांजूं सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी सियासत आहे, पर दहशतगर्दी जो हिकु दफ़ो ॿीहर जेके इहे वाक़िया कर खणनि पिया इन्हनि खे रोकण जे हवाले सां कहिड़े हिकिड़े प्लेटफॉर्म ते बीहण जी ज़रूरत आहे? सचिन साहब ॾिसो, दहशतगर्दी त पाकिस्तानी जेको बि पाकिस्तानी आहे, चाहे हुनजी कहिड़ी बि सियासी जमात सां वास्तो हुजे, वो पहिरीं पाकिस्तानी आहे। सियासी जमातूं त पोइ ठहियूं न, पहिरीं त असां सभु पाकिस्तानी आहियूं। एज़ अ पाकिस्तानी इट्स हाईली कंडेमेबल, कहिड़े बि सूबे में थिए, कहिड़ी बि जेको बि दहशतगर्दी थिए थी, उहो असांजी सिक्योरिटी एजेंसीज़, असांजी गवर्नमेंट जो कमु आहे कि उहो दहशतगर्दियुनि जी इंटेलिजेंस कनि ऐं उन्हनि खे जेतिरे क़दुरु कंट्रोल कयो वञी सघे उहो कंट्रोल थियणु खपे। दहशतगर्दनि जो नेचुरली कुझु तानो बानो ॿाहिरि जे मुल्कनि सां मिले थो। मूंखे यादि आहे इंडिया जो हिकिड़ो रिटायर्ड चीफ मार्शल हो विजय कुमार, हुन त बाक़ाइदा ओपन स्टेटमेंट अची पाण ॾिनो कि बलोचिस्तान जी दहशतगर्दी में इंडिया जो हथु आहे। उहो त हुन पाण स्टेटमेंट ॾिनी हुई। इंदिरा गांधी बांग्लादेश खां पोइ पाण अची स्टेटमेंट ॾिनी कि जेको बांग्लादेश अलॻि थियो हुन में इंडियन एजेंसियुनि जो हथु हो। त जेको ही दहशतगर्दी जेको थिए पई उहो नेचुरली इंटेलिजेंस ऐं फेडरल गवर्नमेंट जो कमु आहे, सूबाई गवर्नमेंटनि जो कमु आहे कि दहशतगर्दी मिनिमम ते अचे
ऐं हिननि दहशतगर्दनि खे बाक़ाइदा मारणु खपे। हिन में नो के उन्हनि खे तव्हां कैच कयो टंगो इहे त सभु पोइ बहिराया न आहे। डायरेक्ट गोली हणो जान छॾायो हिननि मुसीबतनि मां। हीर छा चवंदो वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतनि खे दहशतगर्दी जे मामले ते त गॾु थियणो पवंदो? हिकिड़ो बयानु बिल्कुलु ॾिसो दहशतगर्दी जो को मज़हब कोन्हे आहे, को ईमान कोन्हे। दहशतगर्दी करंदड़ केर बि हुजे, अगरि उहो पॉलिटिकल पार्टी सां इन्वॉल्व आहे, नेशनल आहे, इंटरनेशनल आहे, उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु खपे। उन ते कंहिं बि पॉलिटिकल पार्टी जो को बि तज़ाद कोन्हे आहे। ऐं उन में को शक कोन्हे त असांजे पाक अफ़वाज, असांजा जेके बि इदारा अस्करी इदारा आहिनि, पुलिस आहे, उनजी वॾी कंट्रीब्यूशन रही आहे। ऐं उन्हनि जे करे ऐं हिन वक़्तु बि तव्हां नेक्टा जे थ्रू जेके बि बिल्स वग़ैरह आहिनि, उन चारि सूबे जी असेंबली उन तमामु वधीक लेजिस्लेशन कई आहे। अञा बि असांखे लेजिस्लेशन करण जी ज़रूरत आहे। सख़्तु स्टेप खणणु खपे। हिन में तव्हांजी थोरी सी कमज़ोरी जे करे दुश्मन वॾो फ़ाइदो वठंदो। इहे जेके ॿ वाक़िया थिया आहिनि, इहे किथे न किथे असांजी कमज़ोरी जे करे वधिया आहिनि। सम्झूं था त हिन वक़्तु जेके सूरत हाल ख़राबु थींदी त बहितर ख़राबु थींदी वेंदी। असां कंटिन्यूसली जी शयूं असां रखियूं बि, ऐं यकीननि उन में असांजी तमामु इदारनि जी इन्वॉल्वमेंट हुई। उहो शइ कंटिन्यूसली रखनि। असां गॾु आहियूं हिन मामले में। पाकिस्तान जी वफ़ाक़ी हुकूमत सां गॾोगॾु असीं उन्हनि इदारनि सां गॾु आहियूं जेके हिन मुल्क जे पाकिस्तान जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि, सिक्योरिटी बि पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई असांखे तव्हांखे मूंखे बचाए रहिया आहिनि। त हिन में त को शक कोन्हे ऐं असीं गॾु आहियूं उन्हनि इदारनि सां गॾु। वॾी महिरबानी तव्हां ॿिनी मौज़ूज़ महिमाननि जी, तव्हां जो प्रोग्राम में टाइम ॾिनो। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।